यो फमन असां कबूतरनि जा पलदा पतियूं शल्त ॿधी अथसि जून जुलाई में 10,000 शल्ता 7 कबूतर 5 भलकूं असांजूं लिखियल आहिनि। जून जी 15 तारीख़ शल्ता वॾी, उन खां पोइ कप वर्ल्ड कप बि आहे। 15 जला भाई वाला आहियूं। जून जुलाई जी 15 तारीख़ हे असांजो कबूतर जेको आहे सफ़ा जिन्स वारो आहे, पती वाला आहिनि सभु। निशान जा बि कुझु हिलियल आहिनि, कुझु छपली जा, कुझु थले जा। 50 कबूतर खनि असां त आहे। हे मथे धब में बि विझल आहिनि, हे खंभ पतिया अथसि हींअर। हे गद हूंदा नवां पल गदंदा पुछ। नौशोले फ्लोज में तालको कंदियाल उतां उॾाईंदासीं। सिंधी कबूतर कोन्हनि, पंजाब आहिनि पती वाला, निज पती वाला। हे ज़लचो आहे कबूतर। हे असांजो वॾो शौक़ीन गुलाम फरीद बि ॿधी आहे। क्या ॿुधाई फरीद नालो दखणे दो फरीद क्यों जंहिंखे बि शौक़ु हुजे भली असां सां छल्त उॾाईंदासीं। मकोई कबूतर आहे पती वालो। खंभ सभु पतऊं था नवां गदन। हुनखे पोइ बादामियूं बि ॾींदासीं असां, पाणी बि पिलाए पोइ उॾाईंदासीं गुज फुल करे। आते आते पाणी बि खलंदा, पोइ तायूं ॾींदासीं छिके हिननि खे, पोइ शल्त उॾाईंदासीं। शाम जो हलंदा हिन कबूतर।